नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो ڀرسان ॻोठ महबूब ॿगھيو जे रवासी बहादुर ॿगھيو पंहिंजे मासूम भाइटे सां गॾु मोरो में एहतजाज कंदे ॿुधायो आहे त लुंडकी माइनर ते मुंहिंजी ज़री ज़मीन आहे, जंहिंमें गवार, जुअर ऐं ॿियो फसल पोखियल आहे, जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे बचनि जी ज़िंदगी बसर करण जो वाहिद ज़रियो आहे। मगर ॻोठ जो चङो मुड़ुसु नसरुल्लाह वल्द कादिर बख़्श ॿगھيو इरीगेशन जे करप्ट अमले सां मिली भग करे मुंहिंजे हिसे जो पाणी चोरी करे रहियो है। केतिरा ई दफ़ा मना करण बावजूद वेतर मूं मथां तशद्दुद ऐं मारकुट कई पई वञे। अहिड़ी शिकायत लिखत में पिण दर्ज कराई है, मगर मुंहिंजो को बि ॿुधण वारो न आहे। काल रात नसीरुल्लाह ॿगھيو पंहिंजे पुट ऐं 5 खां वधीक बट बदल नामालूम माण्हुनि सां गॾिजी मुंहिंजे वारे जो पाणी चोराए वियो आहे। मूं मथां पिण तशद्दुद कयो अथसि। अहिड़ी शिकायत हद कंबराणी चांडियो जे थाणे ते दाख़िल करण बावजूद पुलिस हिन महिल ताईं को बि क़दम न खयो आहे, जंहिं सबब हू असांखे धमकाए रहिया आहिनि। मुतासिर बहादुर खान ॿगھيو वसवारनि सूबाई वज़ीर इरीगेशन सिंध हाई कोर्ट ऐं SSP नौशरो फिरोज खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ फराहम कयो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।